वियासीं कयो कचहरी में आयासीं दासी मीरपुर पास खां गाॾी असांजी पंचर थी पई बीठा आहियूं उमरकोट जे रस्ते ते मेन रस्ते ते आहे इतफाक़ी सही जॾहिं न आहे उते असांखे अहिड़ा दोस्त मिली विया आहिनि छर बरोच आहिनि उहे असांजी मदद कनि पिया गाॾी ठाहिनि पिया असांखे लॻा पिया आहिनि पहुचूं था जीअं ई बनी थिए वियासीं उमरकोट दोस्त आया इलाही लाइव संगत इलाही वेठी आहे कल तुंहिंजो राति को कलाम रहियल आहे गाॾी ठहे त पोइ जेको आहे सो निकिरूं हिते थधियूं हवाऊं बि आहिनि चंड पाए ॾिदनि जा आवाज़ बि आहिनि हाणे फ़क़ीर साहिब सां ॻाल्हायो पर हाणे रस्ते में साईं इस्माइल वेठो अथव फौजा सुमरो अथव साईं खे ॿुधायो असांखे हिकिड़ो थधियूं हवाऊं तव्हांजे लाड़ जूं ऐं ॿियो वरी हिते फौजा जा पुराणा कलाम ॿुधूं पिया ॼण त हिकिड़ो जोबन ऐं जवानी वारा ॾींहं यादि अची विया साईं इस्माइल जी महिरबानी ॾाढो तव्हां इंतज़ारु कयो हूंदो ऐं असांखे बि इहो ई इंतज़ारु रहंदो आहे कॾहिं कॾहिं जेको आहे माण्हू पंहिंजे वस में नथो रहे केॾियूं हवाऊं आहिनि जेबिन आहे हुन ते बीठा आहिनि इहो ई हूंदो आहे त अहिड़ी जाइ ते को न को मददगार मिली वञे हाणे पंधु असांजो जेको आहे डेरो जेको लथी उहो आहे 10-15 मिंटनि जो पंधु आहे जीअं पहुचूं था उते जेको आहे वेही संगत सां कचहरी कयूं था हा बरे जी हा बरे जी ॿोली ते बीठा आहियूं पोइ जेके हिन इलाइक़े जा माण्हू हूंदा उहे सम्झंदा हूअं त हाणे सिंध जा इहे सभई ख़ूबसूरत जेको आहे नाला आहिनि इहे दरियाहनि जा रस्ता आहिनि दरियाहनि जा उहे पतननि जा नाला आहिनि असीं रातियुनि जा रोला सुहर मुंहिंजो ठार दोस्त आया कराची खां साईं अब्दुरहीम हो भाणेजा हुआ उमरकोट भगवती शहीद अब्दुरहीम किरोड़ी दरगाह ते वियासीं इहो आहे माण्हू घुटिजी पिया आहिनि उथरो साह थो खपे हुनजे करे आया असां वटि असां उहे ई जेको आहे निकिरी आया आहियूं जल्द में वेठा आहियूं वञी ते जेॾी महिल जेको आहे गुलाबनि खे वेठा तयारु करियूं कहिड़ो भाॼियूं आहिनि उन्हनि खे वेठा जेको आहे ॿुधी करियूं असांजे शाइरनि जा आशिक़नि जा एहसास जेको आहे सो पंहिंजी शाइरी में जेको आहे चिटिया आहे या ज़िंदगी आहे माण्हू जी सजण तेर हवा बोलिया कलाम साईं डॉक्टर फतेह महमद बुरफत जेको आहे वाइस चांसलर सिंधी यूनिवर्सिटी उहो बि असां पंहिंजे प्रोग्राम में आहे साईं डॉक्टर फतेह महमद जी महिरबानी
असांजो इहो आहे ज़िंदगी हू लतीफ़ साईं जे हवाले आहे, तव्हांजे हवाले आहे। पर इहो चयो की हिकिड़ो ॻाल्हि कईसीं, शुरूआत कईसीं, इनखे जेको आहे हर हाल में निभाइणो आहे। वो बनी ते हुजूं, घर में हुजूं, रस्ते ते हुजूं, किथे बि हुजूं, पोइ हुन में कॾहिं कॾहिं जेको आहे सो हुयो चार्जिंग ख़तमु थी वेंदी आहे, कॾहिं बैलेंस न हूंदो आहे। चार्जिंग बि थोरी घणी आहे, बैलेंस बि आहे, थोरी गाॾी असांजी जहाज़ असांजो खरी पियो, जहाज़ खरी पियो जीअं हीउ उमरकोट रस्तो वञे पियो। उमरकोट पाण खां घणो थींदो हितां? हा 50 किलोमीटर हितां खां उमरकोट 50 किलोमीटर असां। जीवन कुमार भी तव्हां सां गॾु आहे कचहरी में, ज़हीर चांद जो फैसल जाम, फैसल भी तव्हांखे सलाम, फैसल जाम, आगा साहब वारो फर्ज़न पाण बि असांजे लाइ आगा साहब आहे। माइक मीरल सवेर हो पर हींअर कोन थो ॾिसिजे। ईअं जेको आहे माण्हू असां बि सम्झो त जेको आहे सो केरु असांजी मदद हाणे केरु कंदो? इतफ़ाक़ आहे केबिन वारनि कयो आहे, असीं तव्हांखे ठाहे था ॾियूं, उनजी महिरबानी आहे। ॾिसो न हिते किथे जेको आहे सो न को हिते कमर्शियल ॻाल्हि आहे, न को लोकल जी ॻाल्हि थी वई हली, ही मदद जी ॻाल्हि थी वई। मलाइक कनि नी, मलाइक छा कंदा? मलाइक जी माना आहे अलाही ताक़त। हिते त माण्हू अलाही कलाम ॾाढो फौजायो मूंखे वणियो, तोखे विसारण में मूंखे ज़मानो न लॻे। अलाए अचो त फौजायो कलाम ॿुधूं। थोरो आवाज़ अञा हुजे खां वधीक। साईं इस्माइल तो चए त ख़ैर सां आस्थाने ते पहुचो, पोइ सुभाणे माली जे क़ैद जो कोट जो ख़बर मिले। सॼी राति तव्हांजी आहे साईं, असीं हुते पहुचूं था। अञा फ़क़ीर साहिब जो राति को कलाम रहियल आहे, फ़क़ीर साहिब खां कलाम ॿुधंदासीं। असां त अॼु पाण जेको आहे सो अजीब क़िस्म जा ज़िंदगी जा हिकिड़ा तजुर्बा बि आहिनि, मंज़र बि आहिनि। ऐं ईअं बि जेको आहे सो माण्हू रस्तनि ते ईअं जेको आहे सो गाॾियूं खरी पवंदियूं हूंदियूं ऐं को मददगार कोन थींदो हूंदो, ईअं वीचारा रुली बि कई वेंदा हूंदा, रातियूं ईअं रस्तनि ते गुज़रंदियूं हूंदियूं। असांजी जीअं मदद थी आहे, शर बरोज मिली विया आहिनि, देर ई कोन कयूं, असांखे टायर ॿायर हणी ठीकु करे ॾिना। वाह वाह भाई कितने बजे उड़ो दे ओ भाई कितने बजे रही असांजा मददगार आहिनि। ॾिसो अरे फेसबुक ते लाइव प्रोग्राम दोस्त तव्हांखे सलाम था। अरे तूं थोरो कंदो मथे खण। ये हिकिड़ी सिट वॾी है ज़मानो। वाह वाह चयो न मज़ा मुंहिंजे रूह जी वञे साजन विसरी मर लॻे लूह थर बाबीअ थी मरा। ही माई बि चयो थी ज़मानो लॻंदो विसारण, ईअं तकिड़ो त कोन थी विसारिजे। ही आहे सोलार वाली, रस्ते ते वेठा आहिनि छोकिरा, केबिन लॻाई अथनि। ऐं अॼुकल्ह इहो हूअं ई जेको आहे तव्हां सॼे शहर खे मुल्क खे परेशान करे मज़दूरी कनि था, पढ़ियल लिखियल छोकिरा आहिनि। रस्ते ते ई बसि प्लेट वठी छॾी अथनि, ही सोलार जी प्लेट आहे न, उन ते हले पियो सॼो ई बैटरी आहे। हा बैटरी भरियो ईअं करे वेठा आहिनि।
असांजो बीठा जीअं मुंहिंजो बिस्कोट वठूं बीठा बीहण सां जेको आहे टायर पंचर कोन्हे, ईअं हवा निकिरी वई आहे। छोकिरा चवंदा टायर में पंचर कोन्हे, नज़र लॻी वई अलाए छा थियो आहे। असांजे क्लास में शायदि नथा पुॼण ॾियनि शायदि। असीं हर हाल में जेको आहे पहुचंदासीं, जेको आहे नथी बि देरि ते। असां साईं उमरकोट गाजीपली के वेंदासीं, मेन रोड ते बीठा वेंदासीं साजीपली, उन खां पोइ वेंदासीं डेरे ते वेंदासीं, अलबस्ती जे डेरे ते राति उते हूंदासीं। अॼोको जेको दर्द आहे अॼु सुभाणे जेको आहे भरियूं साईं इस्माइल वारी ॻाल्हि या पहुचूं उते बि जेको आहे कलाम ख़ासि कहिड़ी शाइर आहे ज़मा ख़ासि साईं गाज़ी ख़ान महिरबानी, तव्हांजो सलाम। अॻे जेको आहे असांजे लाइ अथत आहे। बीठा आहियूं रस्ते ते, दुआ कयो जल्दी पहुचूं, फ़कीर साहिब जो कलाम ॿुधूं। इहो असांजो इनाम आहे। साईं इस्माइल थो चवे त तव्हांखे ॿिए जग में बि न विसारे सघंदासीं, इहो तव्हांजी महिरबानी आहे। हे माई कावड़जी वई, हे वञे पई। अॼु मिसरी हा हरी हुनखे चवंदी हुयो असां गुलहसन ख़ासि चए गुलहसन ख़ासि तूं ज़मा थियो न वही जीवन कुमार लिखे थो गुलहसन ख़ासि के इहो कलाम। ऐं माण्हू जेके आशिक़नि कलामनि जा उन्हनि खे त ख़बर आहे। साईं असां हर हाल में राज़ी आहियूं, रोड ते बि राज़ी आहियूं, बंगले ते बि राज़ी आहियूं, झोपड़ी में बि राज़ी आहियूं, तव्हां राज़ी हुजो बसि। मुख़्तियार अली, ही गुलहसन ख़ासि, साईं अहमद गाज़ी, गुलज़ार। हा गुलज़ार खे मींहुं पियो यादि थी पाण हलूं पंहिंजा अॻियां ढगी अची वञे दरे ते बचायोसीं। असीं बि ईअं ई आयो फ़कीर हल बसि गाॾी हलाए थो, पोइ मींहं में पाणी में गर्मी में सर्दी में पिया हलूं। अब्दुल ख़ालिक पली तव्हांखे सलाम कंदी। हा महिरबानी, रोज़ानी पाण सां हूंदो आहे। अॼु उमरकोट बि हलियासीं, कोई यादि ई कोन आयो। अगरि नकाश बलोच तव्हांजी महिरबानी, असां सां ई कॉन्टेक्ट कोन हो शायदि। हाणे इहे हवाऊं जेके आहिनि इहे तव्हां महसूसु करे सघो था केॾियूं हिते हवाऊं आहिनि, ऐं इहे जेको शयूं लुॾनि पियूं इन मां ई महसूसु करे सघो था केॾी हवा आहे। असांजी गाॾी जहाज़ असांजो ख़राबु थी पियो आहे। अदा यूसुफ बलोच तूं बि भली करे आहीं। यूसुफ बलोच जी साईं असल वारनि जो भाउ ऐं बुलाई सां ॻोठ मां उतां जेको आहे असां गणती का बि न करियो। असांजा शहर असांजा मददगार आहिनि बरोच, इन खां वधीक ॿियो असांखे छा खपे। शाबस हुजे यको असां गाॾी खे लॻाए पिया आहिनि जहाज़ खे, उहो जल्दी ठही वियो हलियो। असां बहिराण असांजी घर महिराण हींअर आयो आहे द्वारी शरीफ़ खां। अॼु असांजी छोकिरियूं बाक़ियूं छोकिरा वाकरनि मां केर ई कोन आयो आहे। ॾाढी सभु सुम्ही रहिया, या अलाए विसारे छॾियऊं त बाबा गुज़ारे वियो, ख़बर न आहे केॾां हलियो जगमो करे। असीं रोज़ानी हिन जे करे अचूं पिया जी तव्हांखे पक ते असीं आहियूं।
न हूंदासीं पोइ बि हूंदासीं, बसि फ़िलहाल त आहियूं। हा गुरुद्वारो मींहं वारी यादि अॼु बि आहे न, मींहुं कोन्हे को, बाक़ी ॿियो सभु कुझु आहे। बसि उहा हवाऊं बि आहिनि, उहा ऊंदाही बि आहे, पर चंड आहे अॼु हफ़्ते खनि जो। चंड बीठो आहे। हा यार अब्दुला उभायो यादि कोन्हे यार। अब्दुला घाह ॾेई वियो आहे, अब्दुला वीचारो हलियो वियो। वञिणो असांखे गॾु हो ऐं वक़्त खां अॻु हलियो वियो। अब्दुला खे रोके कोन सघियासीं ऐं लॉकडाउन जे करे ऐं ॾुकर जे करे वरी जेको आहे थोरो साईं जो दीदार बि कोन करे सघियासीं ऐं हुनजो बचड़नि सां मिली असीं जल्दी ईंदासीं जीअं असांखे मौक़ो मिले थो। इहे बि जहाज़ असांजो तयारु थी वञे, असीं हिन जहाज़ ते चढ़ी ईंदासीं, बदी नसीं ईंदासीं। या बकारी साहिबु पुछो त अब्दुला इब्न उबायो सीधी तव्हांखे यादि आहे। अब्दुला कीअं यादि कोन हूंदो यार, अब्दुला रूह असांजो। अब्दुला खे ॾिसणो पाकिस्तान जो वज़ीर में इमरान ख़ान खां त अब्दुला चङो। अब्दुला सीधी हींअर वज़ीर आज़म हुजे त टाटा ॾेई छॾे हा जेको आहे मुल्क खे। ऐं हींअर त ॻाल्हि ई ॿी हुजे हा। पोइ डॉक्टर ज़ुल्फ़िकार चवंदो न, पोइ सगा जे स्कूल में हिकिड़ो प्रोग्राम थियो, पोइ उते डॉक्टर साहिब तकरीर कई, रफ़ीक बि हो उते, सभु वेठल हुआ। पोइ उनजो आउं बदीन जे माण्हुनि जो MNA आहियां, पर मुंहिंजो MNA अब्दुला सीधी आहे। हाणे इहे लफ़्ज़ डॉक्टर ज़ुल्फ़िकार खे विसरी विया हुजनि त हाणे ख़बर न आहे, बाक़ी मूं वटि डायरी में लिखिया पिया आहिनि। ऐं अब्दुला खे जेको आहे डॉक्टर साहिबु आछ ॾिनी त जेके बदीन जा जेके कम आहिनि, समाजी कम आहिनि, उन्हनि में तव्हां असांजी मदद कयो। ॾाढो भली ॻाल्हि हुई इहा। पोइ असांखां डॉक्टर ज़ुल्फ़िकार बि खसिजी वियो हलियो। वॾा रईस हुआ, हुनखे खणी विया हलिया। पोइ हलिया किथे किथे बि घुमायूं, जेसीं मोटियो असांजो रहियो ई कोन्हे। अॼु बि असां इंतज़ार में उहो डॉक्टर ज़ुल्फ़िकार जेको असांजो उहो असांखे मिली पवे, असांखे ज़िंदगी जे नए सफ़र में उहा असांजी मदद थी पवंदी, हुनजी मदद थी पवंदी। हींअर वक़्तु आहे हिन ॻाल्हि जो, जेके बि सिंध जा घण घणा जेके माण्हू आहिनि, उहे नंढा आहिनि, वॾा आहिनि, सना आहिनि, थुल्हा आहिनि, उन्हनि सभिनी माण्हुनि खे हाणे सभु पंहिंजो रंज रुसा मां काबू छॾे हिकु ॼणो। छो त अॼु मंज़ूर खोसे स्टेटस रखियो त अॼु हुनजे भाइचे खे सिरणो खणी वई, माना जिते उहो कुआ लोह खाई था वञनि ऐं असांजे नौजवान माण्हू हुनखे जेको आहे सिरणो खणी वयूं। अलाए केॾां खणी वियूं ख़बर न आहे, अलाए किचियूं हुयूं, अलाए सिरणूं हुयूं। ऐं जेकॾहिं तव्हांखे इहा पक आहे त सिरणूं खणी वयूं त उन्हनि ते जेको आहे पिटीशन दाख़िल करियो हाई कोर्ट में। पोइ जूं शिकिलियूं कहिड़ियूं हुयूं, उन्हनि जा नंबर कहिड़ा हुआ, उन्हनि जा मुहांडा कहिड़ा हुआ, उहो बि ॿुधायो कोर्टनि खे। हाणे इहो माण्हू खजी वियो हलियो, न को DC थो ॿुधे, न को SP थो ॿुधे। चवनि था बाबा अलाए कहिड़े क़िस्म जी जेका असां मखलूक आहे जेको अचो थी बचा खणियो वञे असांखे। हाणे इहो माना असां ख़ुशि रुगो इल्म में थींदा आहियूं त भाई असीं बची वियासीं, असांजा बचा बची विया आहिनि। पर हीउ मंज़ूर कंहिंजो आहे? मंज़ूर जो भाइटो खजी वियो हलियो, सुभाणे मुंहिंजो भाइटो खजी वेंदो, मुंहिंजो पुटु खजी वेंदो हलियो। पोइ छा कंदासीं? माना ईअं हर को माण्हू जेको आहे अकेले अकेले सिर्फ़ु खाजंदो रहे, मरंदो रहे, असीं रुगो तमाशो पिया ॾिसूं। हा यार अब्दुला सीधी यादि कंदो असांजो। इहे हाणे हलूं था, असांजो जहाज़ ठही वियो। और तव्हांजी महिरबानी, ही नौजवान आहिनि जिन असांजी मदद कई आहे। हाणे हलूं था डेरे ते। महिरबानी, ख़ुशि हुजो ख़ुदा खे।